मटियारी में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर जानण फ़कीर मूजिब हाल में अगवा जणियल नारी राणी चावली फैसलाबाद की अदालत में पहुंची शमन डायरी से निकाह के छॾियो। अगवा जणियल नारी राणी के वालिद गुलाम शबीर चावली हाला थाने ते शमन डायरी ते ज़बरदस्ती अगवा करण जो केस दाखिल करायो हो। हाला थाने ते अगवा केस में जणियल जवाबदार शमन डायरी फैसलाबाद कोर्ट में राणी चावली से निकाह के छॾियो। फैसलाबाद कोर्ट में निकाह बाद राणी पंहिंजे मुड़ुस शमन डायरी से गॾु वीडियो बयान में चयो आहे त मुझो नालो शमन डायरी है, वलद अला जुड़ो डायरी। मूँ पंहिंजी रज़ामंदी सां रानी वलद गुलाम शबीर चावली सां निकाह कयो आहे। इन में को भी ज़बरदस्ती को भी अगवा जो का भी अहिड़ी ॻाल्हि कान्हे का हिन जा माइट कूड़ियूं FIR कूड़ा केस दाख़िल करे मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे ऐं मुंहिंजी माई खे तंग करे रहिया आहिनि। गुज़ारिश कंदसि SSP मटियारी के SHO सैदाबाद SHO हाला के असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, मूंखे या मुंहिंजे घर वारनि खे या मुंहिंजी माई खे सुभाणे को भी जानी नुकसान पहुतो उन ज़िम्मेवारी ये चावली हूंदा। मुझे नालो रानी है, उन सां ख़ुशि आहियां। उन सां पंहिंजी ख़ुशीअ सां राज़ सां निकाह कयो आहे। मुंहिंजा घर वारा कोन था मञनि, चवंदा हा असीं माना वापसि करायूं। उन सां ख़ुशि आहियां, मूंखे कंहिं बगवा कोन कया। ख़ुशि आहियां, पंहिंजी ख़ुशी राज़ सां हिन सां गॾु आई आहियां। महिरबानी करे मूंखे तंग न कनि। रोशन चावली, सुधीर चावली, गुलाम शबीर चावली, अजब गुल चावली, ये कुछ भी थियो मूंखे या मुझे शोहर के कुछ भी थियो या इन घर वारनि के उन जिम्मेदार पूरा मुंहिंजा माइट हुन वधिक चयो त खेसि अगवा वारी ख़बर खे कूड़ो करार ॾींदे चयो त मां पाण घरां निकिरी शमन सां निकाह कयो आहे। मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। शमन सां प्यार कंदी आहियां ऐं साण से निकाह कयो आहे। शमन वीडियो बयान में चयो त रोशन चावलीअ पारां मथसि अगवा जो कूड़ो केस दाख़िल कराईंदे संदसि माइटनि खे पुलिस हथां परेशान कराए रहियो आहे।